कश्मीरी अवाम मोदी G20 इजलास जो मुंह टोड़ जवाब ॾेई छॾियो आहे। मोदी कासाई आहे, खेसि कासाई चवंदासीं। असुल दहशतगर्द उहे आहिनि जेके भारत में मुस्लमाननि ऐं ईसाइनि खे जीअण नथा ॾियनि। भारत जो असुल चेहरो सभिनी आॾो वाइको थी चुको आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो बाग़ आज़ाद कश्मीर में पीपुल्स पार्टी जे जलसे खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त भारत सभ खां वॾी जमहूरियत आहे त कश्मीरियुनि लाइ राय शुमारी लाइ छो थो डिॼे। कश्मीरी राय शुमारी ज़रिए ई पंहिंजो हक़ हासिल कंदा। भारत ॻाल्हियूं चाहे थो त खेसि 5 अगस्त वारे क़दम तां पोइ हटणो पवंदो। पीटीआई अॻुवान शीरीन मज़ारी सियासत ऐं पीटीआई छॾण जो ऐलान करे छॾियो। 9 मई वाक़िअनि जी बि सख़्त मज़मत। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शीरीन मज़ारी चयो त मां 9 ऐं 10 मई वाक़िअनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कयां थी। अॼु खां पोइ कंहिं बि पार्टी जो हिसो न रहंदसि। नैब पीटीआई चेयरमैन इमरान खान खे अलकादर ट्रस्ट केस जी जांच में बाज़ाब्ता तौर शामिल करे छॾियो। इमरान खान नैब रावलपिंडी आॾो पेश थी नैब जे सवालनि जा जवाब ॾिना। नैब ज़रियनि मूजिबि नैब जे कंपाइन टीम इमरान खान खां 5 कलाकनि ताईं पुछागाछा कई। इमरान खान खां अलकादर ट्रस्ट खे मिलियल अतियनि ऐं पंहिंजे असासनि जा तफ़सील बि तलब। इस्लामाबाद जी अदालत पारां 8 केसनि में इमरान खान जे 8 जून ताईं ज़मानत बि मंज़ूर। एहतसाब अदालत अलकादर ट्रस्ट केस में इमरान खान जी वनी बुशरा बीबीअ जी बि 31 मई ताईं वक़्ती ज़मानत मंज़ूर करे वरिती। लॻे थो हाणे इलेक्शन कमीशन ऐं हुकूमत कार्रवाई खे संजीदगी सां वठी रहियो आहे। माज़ी में हुकूमत बेंच ते एतिराज़ कंदी रही। कॾहिं फुल कोर्ट कॾहिं 4-3 जो नुक़्तो उथारियो वियो। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल पंजाब में चूंडुनि बाबति नज़रसानी दरख़्वास्त ते ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे चयो त जेके ॻाल्हियूं हाणे लिखत में कयूं वयूं आहिनि पहिरीं छो न कयूं वयूं। छा कंहिं ॿिए इदारे इलेक्शन कमीशन खे ही मौक़िफ़ रखण लाइ चयो आहे। इलेक्शन कमीशन जे वकील चयो त आईनी मामलनि में अदालत जो अख़्तियार महदूद नथो थी सघे। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स ॾिना त पंजाब ऐं केपी में चूंडुनि सां किरोड़े माण्हुनि जा हक़ वागियल आहिनि। पीटीआई सुप्रीम कोर्ट खे इलेक्शन कमीशन जी नज़रसानी दरख़्वास्त रद्द करण जी इस्तदा करे छॾी। जवाब में चयो आहे त कमीशन नज़रिया ज़रूरत खे ज़िंदा करण जी कोशिश करे रहियो आहे। वज़ीर आज़म सां न पर आर्मी चीफ सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। मां ॻाल्हियुनि लाइ तयारु आहियां पर ॿिए तरफ़ खां को बि जवाब न मिली रहियो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान चयो आहे त पाकिस्तान में जमहूरियत कमज़ोर थी चुकी आहे। वज़ीर आज़म जी अहमियत न आहे। आर्मी चीफ ऐं एस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं चाहियां थो। पार्टी अॻुवाननि खां ज़बरदस्ती पीटीआई छॾाई पई वञे। बंदस पियल तंज़ीम BLA जे गिरफ़्तार सरबराह गुलज़ार इमाम शंभी खे मीडिया आॾो पेश कयो वियो। गुलज़ार इमाम शंभी पंहिंजे ग़लतियुनि ते माफ़ी वठंदे चयो त हथियारबंद जदोजहद में शामिल बलोच विढ़ण बदिरां क़ौमी बहकिरे में वापसि अचनि। बलोचिस्तान जे घर वज़ीर ज़िया लांगो चयो त आइन तहत जंहिंखे हक़ नथा मिलनि उन्हनि सां गॾु आहियूं पर रियासत ऐं इदारनि ख़िलाफ़ वञण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾींदासीं। पब्लिक अकाउंट्स कमेटी पारां सुप्रीम कोर्ट जे रजिस्ट्रार जी गैरहाज़ुरी ते लॉ डिवीज़न खां राय वठी एक्शन खणण जी तजवीज़। PAC चेयरमैन नूर आलम खान चयो आहे त सुप्रीम कोर्ट ऑडिट नथी कराइण चाहे त छा आइन खे पाड़े फिटो करे छॾियूं। ज़ाती कम लाइ न पर आइन तहत रजिस्ट्रार खे तलब कयो। सुप्रीम कोर्ट ऑडिट न कराईंदी त बाक़ी इदारा बि इनकार कंदा। रक़म हुकूमत ॾिनी आहे जंहिंजी ऑडिट बि थींदी। आर्मी ऐं नैब जी बि ऑडिट थींदी आहे। छा सुप्रीम कोर्ट पाकिस्तान खां ॿाहिरि आहे। ने किसी चेयरमैन को गिरफ्तार नहीं किया,
हमने सारे लोग जो दहशतगर्दी में शामिल थे उनको गिरफ्तार किया है, चाहे वो चेयरमैन हो, चाहे वो एमपी हो, चाहे एमएनए हो, चाहे पार्टी का जो कुछ भी हो, दहशतगर्द को गिरफ्तार किए, किसी चेयरमैन को हम गिरफ्तार नहीं करते। मकानी इदारनि जे कंहिं बि चेयरमैन खे गिरफ़्तार न आहे कयो, रुगो शरपसंदनि खे पकड़ियो आहे। मंगोपीर में तकरीब खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो त दहशतगर्दी में जेको बि मुलविस हूंदो गिरफ़्तार थींदो, पोइ भली चेयरमैन या वाइस चेयरमैन छो न हुजे। वॾे वज़ीर मंगोपीर में रिहेबिलिटेशन सेंटर जो इफ़्तिताह बि कयो। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन केस जो मुख्य जवाबदार असलम पीरजादो सिंध हाई कोर्ट हैदराबाद में गिरफ्तार। अदालत असलम पीरजादो की उबूरी जमात वारी दरख्वास्त रद्द करे छड़ी। नैब टीम असलम पीरजादे के गिरफ्तार करे वरतो। एंटी करप्शन कोर्ट नुसरत फिरोज में मोटरवे मेगा करप्शन केस जो चालान अदालत में जमा कराए छड़ियो। केस में नामज़द अहम जवाबदारन जा नाला चालान मां कढिया विया। ठेकेदार खालिद जना ऐं मुख्तियार कार न्याज़ हुजण जा नाला चालान मां कढण जा इतला। सेवण में 8 ॾींहं अॻु मुबैना तौर क़त्ल थियल नारी नवीन फातिमा महर जे पोस्टमार्टम रिपोर्ट पधरी। रिपोर्ट में चयो वियो आहे त नारी नवीन जो मौत लौंदड़ी जे साॼे पासे वेझो खां गोली लॻण सबबु थियो। वेझो खां गोली लॻण सबबु नारी जो समूरो दिमाग़ मुतासिर थियो। नारी जो DNA सैंपल बि वरितो वियो आहे। कराची खां लाहौर ईंदड़ शालीमार एक्सप्रेस जूं बोगियूं पटड़ी तां लही वयूं। को बि जानी नुक़सान न थियो। रेल गाॾियुनि जी अचवञ मुअतल। सख़्त गर्मी सबबु मुसाफ़िर परेशान। रेलवे अख़्तियारियुनि जो चवणु आहे त बोगियुनि खे हटाए ट्रेन खे मंज़िल तरफ़ रवानो कयो वेंदो। सिंध के मुख़्तलिफ़ इलाक़नि में पाक फौजी हिमायत में रैलियूं। उमरकोट में सिविल सोसाइटी पारां पाक फौजी हिमायत में रैली कढी वई। उडेरोलाल में पाक फौजी हिमायत में रैली कढी वई। शहीदनि ऐं पाक फौज के सलामी पेश। रैली में शरीक शागिर्दनि पाकिस्तान जो झंडो भी फड़कायो।